इहो मर्ज़ मिटाईंदो थव सचो सतराम, पंहिंजो दर्शन कराईंदो थव सचो सतराम। अर्थ, उहो मालिक मेहरबान सर्व सुखदाता जंहिंखे बि पंहिंजो दीदार पसाए थो पोइ उन जा सभु दुख दूर थी था वञनि। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे ॿुधायो वियो आहे त जंहिंखे बि सचो मालिक पंहिंजो दीदार कराए थो, याने जेको उनखे यादि करे थो ऐं दर्शन पसे थो त उन जा सभु दुख दूर थियनि था ऐं कष्ट काफ़ूर थियनि था। दूल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब जन जॾहिं अञा जवानी में हुआ ऐं तक़रीबन 22 सालनि जा हुआ त संदन तबियत नासाज़ थी पई ऐं के बि फ़र्क़ियूं फ़र्क़ न पियूं कनि। केतिरनि हकीमनि ऐं डॉक्टरनि खां इलाज करायो वियो, आख़िर सभु जवाब को बि आसरो वञी न रहियो। कमज़ोरी एतिरी हद ताईं पहुती जो वेही बि न पिया सघनि ऐं न ई ॻाल्हाए थी सघिया। सिर्फ़ु मालिक खे थे पुकारियाऊं। राति जो सभु गहरी निंड में सुतल हुआ ऐं साईं जन तकलीफ़ सबबु जागी रहिया हुआ त ओचितो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली पियो ऐं कमरे में हिकु अजीब रोशनी फैलिजी वई ऐं दरवाज़े खां पीली पगड़ी ऐं ॻाढ़े चोले सां सच्चा सतगुरु साईं सतरामदास साहिब जन दाख़िल थिया। दर्शन करण सां साईं जेके अॻ में सिर्फ़ु पाण पासो बि नथे बदिलाए सघिया, हिकदमि उथिया ऐं अची शहंशाह जा चरण पकड़िया। साईं जन खणी गले सां लॻायो। नाने ऐं ॾोहिटे, गुरु ऐं शिष्य, रूह ऐं राजा, मालिक ऐं सालिक, मुर्शिद ऐं तालिब, आत्मा ऐं परमात्मा जो मेलाप हिकु अहिड़ो नज़ारो पसाए रहियो हो जो ज़ुबान खे ताक़त न आहे जो उन्हनि जो वर्णन करे सघे। उन ई मेलाप में अहिड़ो त तासीर रखियलु हो जो दूल्हा दरवेश अर्ज़ु कयो त मालिक इन ई मेल खां जुदा न रही सघंदुसि, सो मूंखे बि पाण सां गॾु वठी हल। साईं जन मुस्कुराया ऐं फरमायाऊं, हिन दुनिया में अचण जो मक़सदु कुझु करणु आहे, सिर्फ़ु ॻाल्हियुनि मां कुझु बि न वरंदो। हिन जनम में इंसान ईश्वर सां मिले उन जे नूर में समाई हिकु थिए थो। पंहिंजा कर्म न विसारियो ऐं कर्म ऐं सक्र्म कंदा रहो। जॾहिं तव्हां उन ते अमल करियो था त मां कॾहिं तव्हां खां जुदा न आहियां। हर अख जे पलक छिंबड़ में, हर कम में ऐं हर पल में मूंखे पाण सां गॾु पाईंदव। तोखे त अञा घणो कुझु करणो आहे। पाण त मूंसां मिलियल आहीं, पर ॿियनि जो दर्शन मार्ग रस्तो करणो आहे, जीअं कंहिंखे बि मिलण में देरि न लॻे। रही तकलीफ़ जी ॻाल्हि त जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे मूंखे अर्पण कयो आहे त पाण सां वास्तो कहिड़ो। जीअं मूंखे वणंदो तीअं थींदो। ॿियनि जा दुख तव्हांखे लाहिणा आहिनि। उन्हनि खे चिंताउनि खां मुक्त करे मालिक सां मिलाइणो आहे। उन ई करे उन्हनि जी तकलीफ़ अॻिते हली तव्हांखे बि सहणी पवंदी। मणनि मां सिर्फ़ु मासो तव्हांखे खणणो पवंदो। उहो बि तव्हांखे कॾहिं महसूसु न थींदो त को दुख आहे, पर पंहिंजे दुख खे ॾिसी ॿिए जे दुखनि खे सम्झण में सवलाई थींदी ऐं तव्हां में अहसासु पैदा थींदो त साम्हूं वारे दुखायल खे केतिरी तकलीफ़ आहे। तव्हांजो कमु हर हिक खे सुख, शांती ऐं सुकून ॾियणो आहे ऐं दुनिया जे वहिंवार में रहंदे नाम जो जाप जपाए मालिक सां मिलणो आहे। बाक़ी हिन वक़्तु जेका तकलीफ़ आहे उहा सुबुह सां छबीलदास खां सिर्फ़ु हिकु कख वठण सिहत सही थियण शुरू थी वेंदी ऐं वरी कॾहिं
दिनेवी दुख ईंदे बि महसूस न थींदा। ईअं चई साईं जन साईं कन्हैयालाल खे साण करे डेवरी साहिब में आया। उतां जो नज़ारो ई वर्णन करे नथो सघिजे। डेवरी साहिब में अजीब क़िस्म जी हिकु रोशनी फैलियल हुई, जंहिंजो दुनिया जी कंहिं बि रोशनी सां भेट नथी करे सघिजे। डेवरी साहिब तमामु वॾी थी ॾिसण में आई। उन में हीरा जवाहरात जड़ियल पे लॻा, जेके मुख़्तलिफ़ रोशनियुनि करे सूंहं जी शोभा वधाए रहिया हुआ। डेवरी साहिब जे अॻियां कीर्ति गंगा खीर जी नदी वही रही हुई। तस्वीरनि जी जॻह ते सभु साक्षात दर्शन थिए थिया। डेवरी साहिब में सचे सतगुरु साईं सतरामदास साहिब जन सां गॾु भगवान राम बि हुयो त कृष्ण बि, गुरु नानक साहिब बि हुयो त साईं कंवरराम साहिब जन बि हुआ, लक्ष्मी बि त सीता बि। महादेव पंहिंजी मस्ती में सभा जो सिंगार थी लॻो। माता पार्वती ऐं सचेत साईं सतरामदास साहिब जन जी धर्मपत्नी ॿई गॾु थी बीठल नज़र आयूं। हिकु अजीब संगम हुयो। हिकु न बयानु थींदड़ रात थी आई। उन ई समय में सुराण ऐं सुगंध हुई, जंहिंजो वर्णन करे नथो सघिजे। साईं कन्हैयालाल सभिनी जा चरण स्पर्श कंदा ऐं आशीर्वाद वठंदा विया। आख़िर में साईं सचे जन फरमायो त असां सभिनी जो गॾु हुजण जो मक़सदु उहो आहे त हक़ीक़त में असां सभु हिकु आहियूं। कोई असां मां कंहिंजो बि ध्यानु धरे अचे असां सां गॾु हो। नाम जो सिमरन ऐं मालिक सां मिलण जी उकीर ई इंसान खे सच जी राह ते आणे थी ऐं हर दुख ऐं दर्द खां आजो करे थी। सो प्यारा सिमरन करियो ऐं करायो। ईअं चई सचे सतगुरु साहिब साईं कन्हैयालाल साहिब जन खे अमृत बणाए ॾिनो ऐं फरमायाऊं त हिन जे पीअण सां तुंहिंजो दुख दूर थींदो ऐं आत्मा में प्रकाश थींदो। ऐं अॼु खां जंहिंखे बि तूं अमृत बणाए ॾींदे उन्हनि जा दुख दूर थींदा। पोइ आहिस्ते आहिस्ते सभु अंतर ध्यानु थिया ऐं साईं अची पंहिंजे बिस्तरे ते आरामी थिया ऐं अंदर में हिकु अहिड़ी ख़ुशी महसूस करे रहिया हुआ। दुख त बाक़ी रहियो ई न हो। खड़के ते बाबल साईं भगवान दास साहिब जन जी अखि खुली। उहे साईं जन जी तकलीफ़ सबबु गॾु सुम्हियल हुआ ऐं साईं कन्हैयालाल साहिब जेके अॻु पासो बि वराए न सघिया, उन्हनि खे जे बीठल ॾिठो त हिकदमि उथिया। साईं जन मुस्कुराए करे सॼी ॻाल्हि नाने सां मिलण जी, सभिनी जे दर्शन जी ऐं डेवरी साहिब जे नज़ारे जी करे ॿुधाई ऐं उहो बि ॿुधायो त मालिक मूंखे दुख खां मुक्त करे विया आहिनि। पोइ ॿई गॾिजी साईं चंदीराम साहिब जन वटि विया ऐं अहवालु ॾिनो। ख़ुशी मां सभिनी खे अखियुनि में प्यार जा ॻोढ़ा हुआ ऐं अची सचे सतगुरु साईं जन जी डेवरी साहिब ते मथो टेके आसीस घुरी ऐं उहा बि रहमत घुरी त जीअं तव्हां जे हुकमनि ते हली करे पंहिंजो जीवन सफल करियो। हिन मां असांखे ॼाण पवे थी त सचो सतगुरु साहिब हर वक़्तु असां सां साण आहे। सिर्फ़ु असांखे उकीर ऐं प्यास घुरिजे।